अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुक कहीं ता खबरन दा खबर शामिल कहीं पिया छोर मा रिपोर्ट एसआर सोडो जी छोर वेझो ॻोठ हाजी मोहम्मद सुमरो क्रिकेट ग्राउंड ते करायल अल अता पब्लिक स्कूल तरफां टेप बॉल इंटर डिस्ट्रिक्ट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल अरकम कॉलेज क्रिकेट क्लब छोर ऐं डिग्री कॉलेज क्रिकेट क्लब छोर विच में थियो। डिग्री कॉलेज क्रिकेट क्लब पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 3 ओवरनि में 2 विकेटनि जे नुक़सान ते 57 रन्सूं ठाहियूं। जवाब में अरकम कॉलेज क्रिकेट क्लब छोर मुक़रर ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 47 रन्सूं ठाहे सघी। अहिड़ी तरह 10 रन्सनि खां डिग्री कॉलेज छोर फाइनल खटे वरितो। आख़िरी में मेहमान ख़ास उस्ताद जमशेद सुमरो, गाज़ी सुमरो, गनी सुमरो, प्रिंसिपल शाहनवाज सुमरो, पांदी खान पठान, रफ़ीक बियो, अज़ीज़ सुमरो, खलील सुमरो, अमीर समेजो ऐं ॿिनि विनर टीम जे कप्तान उस्मान पठान खे विनर ट्रॉफ़ी ऐं कैश प्राइज़, रनर टीम जे कप्तान सिजात अली मंगरियो खे रनर ट्रॉफ़ी ऐं कैश प्राइज़, मैन ऑफ द मैच उस्मान पठान, मैन ऑफ द सीरीज़ ज़ाहिद जमशेद सुमरो, बेस्ट बॉल कामरान सुमरो, बेस्ट बैट्समैन ज़ीशान उन्नर, बेस्ट फील्डर नवाज़ नोड़ी खे ट्रॉफ़ियूं ॾिनियूं वयूं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।